पानी बीठल सर इनके हफ़्तो थी वियो आहे सॼी पाणी भाईअनि खे असां चई चई थका आहियूं। मुलाज़िम डिस्ट्रिक्ट ज़िला कौंसिल जो मुलाज़िम पियो ॻाल्हायां ऐं पाणी असांजे अॻियां इलाही वाटर सप्लाई बीठो आहे। हिन में पाणी जी लाइन में गडर लॻी पई आहे ऐं हिन में गलिजी वेंदी पाणी शिम करे हलियो ईंदो पाणी गटर जो पाणी पीअण जे में हफ़्तो ॿ तक थी विया आहिनि पाणी हिननि खे। तंहिंमां असां भंगी खे चई चई थकी आहियूं हुनखे को तवजो नथा करीनि। थींदो पाणी हिन में पोइ पाणी बदबू थी ईंदी वरी मसाला वरी थींदा। हिन खां महिरबानी करे असांखे लाइन ठाहे ॾियो घटि